गोरख हिल स्टेशन। गोरख हिल स्टेशन सिंध जी हसीन तरीन ऐं थधी जाबलू चोटी आहे। खीरथर जाबलू सिलसिले में 5699 फुट 1734 मीटर जी ऊचाई ते दादू शहर खां 94 किलोमीटर 58 मैल उत्तर ओलह में गोरख हिल स्टेशन ज़िले दादू जोही तालके में वाक़ आहे। गोरख हिल स्टेशन दादू खां 92 किलोमीटर, जोही खां 74 किलोमीटर ऐं वाही पांदी खां 50 किलोमीटर ओलह उत्तर तरफ़ आहे। गर्मियुनि में हिते तमामु घणी थधी ऐं ख़ुशगवार मौसम थींदी आहे। हिते गोरख डेवलपमेंट अथॉरिटी पारां काफ़ी तरक़ियाती कम कया विया आहिनि। हिते होटल ऐं रिहाइश लाइ रेस्टोरेंट पिणु मौजूदु आहे। वाही शहर मां गोरख लाइ निजी सवारी बि मौजूदु आहे। गोरख नाले बाबति नामियारे मुहक़क़ ताज सहराई मूजिबि गोरख ते नालो गुरु गोरखनाथ जे करे पयल भांइजे थो। संदसि राय मूजिबि गुरु गोरखनाथ हिते आयल हो ऐं गोरख वटि तीरथ कुंभ पिणु हो। किन गोरख खे हरू भरू गौण रक्षा सां ॻंढियो आहे। गोरख जे नाले बाबति इहा बि राय आहे त फ़ारसी लफ़्ज़ गरग मां निकितल आहे, जंहिंजो बलोची ॿोली में बिगाड़ गरख आहे ऐं ॿिन्ही जी माना बघेड़ आहे। नामियारे लेखक ऐं मुहक़क़ अज़ीज़ किंगराणी जो ख़्यालु आहे त क़दीम ज़माने में बघेड़ रुॻो गोरख ते न हूंदा। बघेड़ गोरख सां गॾु सॼी खीरथर जबल तोड़े काछो में बि हूंदा हुआ, तंहिं करे उहो वसण खां ॿाहिरि आहे ऐं न ई उन्हनि लफ़्ज़नि जो सिंधी ॿोली जी लफ़्ज़ गोरख सां तालुक़ु आहे। अज़ीज़ किंगराणी जी राय मूजिबि गोरख असुलु सिंधी लफ़्ज़ आहे ऐं मक़ामी तौरु इहो नालो पयल आहे, जंहिं लाइ संदसि चवणी आहे त परमानंद मेवाराम जी अंग्रेज़ी सिंधी लुग़त में गोरख लफ़्ज़ लाइ लफ़्ज़ डिफ़िकल्ट ऐं इंट्रीकेट कमु आंदा आहिनि, जंहिंजी माना मुश्किल, इंतिहाई ॾुखियो या पार न करे सघणु ॾिनल आहे। लॻभॻि साॻी माना डॉक्टर नबी बख़्श बलोच पिणु जामिया सिंधी लुग़ात में ॾिनी आहे। तंहिं करे गोरख ते नालो गोरख असुलु सिंधी ॿोली जे लफ़्ज़ गोरख तां वरितल आहे। गौर कबो त गोरख खे सर करणु को सवलो या सहंजो न आहे, इंतिहाई मुश्किल आहे।